के असांखे वठी आयो आहे बुले शाह बि कोन्हे ॾिठल हाणे बताओ ना बाबा पे बुले शाह ए रस्तो घुमंदा हुआ ॿुधा न पुट किथे आहे बुले शाह हिते राशिद चवंदा जेको पेड़ आहे उहो कल्टी थियो हुयो शहर जेको हुयो उहो हेठां अची वियो पहाड़ जेको हुयो उहो मथे थी वियो अस्सलाम वालेकुम दोस्तों मां तव्हांजो अली हसन काज़ी यारेलू न्यूज़ जो सरबरा इन वक्त असां आया हूँ पीर बुले शाह ते पीर बुले शाह जी ज़ियारत कंदासीं इन खां बाद में जेको आहे दोस्त भी काफ़ी असां सां आयल आहिनि उन्हनि दोस्तनि जो भी तव्हांखे चेहरो ज़रूरु ॾेखारींदासीं इन वीडियो में अॼु जो व्लॉग जेको आहे बहितरीनु आहे ऐं सुठो आहे छो जे करे असांजो सालानो टूर थींदो आहे महीने या ॿी महीने खां पोइ बाद में असां जेको आहे टूर ते निकिरंदा आहियूं अचो त दोस्तनि जा तव्हांखे चेहरा ॾेखारियूं ही दोस्त असां सां आयल आहिनि जेको दोस्तो असां सां गॾु आहिनि प्यारो भाउ याक़ूब ऐं असांजो राशिद जानी ऐं ॿिया काफ़ी दोस्त असां सां गॾु आहिनि ऐं हिन वक़्तु असां पीर बुले शाह जी ज़ियारत कईसीं उन खां बाद में जेको आहे वेंदासूं कमाल दस्ती दे है शहर है शामे निकल जीवे 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 ला जीवे 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 छोड़ ला जीवे 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 नारे हैदरी जीवे 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 छोड़ ला वेलकम दोस्तों अॼु जो व्लॉग बहितरीनु हिकिड़ो सुठो दोस्तनि सां गॾु अॼु असांजे टूर जा जेका निकितल 15 आहिनि उहो असां वञी चुका आहियूं हिन वक़्तु असां पीर बुले शाह ते मौजूदु आहियूं हीअ दोस्त जेका आहे सभु तव्हां ॾिसी सघो था असां सां गॾु हूंदा आहिनि ऐं असां हमेशह संगत में निकिरंदासीं त निकिरंदासीं संगत में ऐं हीअ असांजो प्यारो भाउ दोस्त राशिद आहे जेको हर साल असां सां टूर ते मौजूदु हूंदो आहे हाणे कुझु दोस्तनि सां राब्तो कयोसीं त ही दोस्त असांजा पोयां जेका आहिनि इहे हिन दफ़े वधी चुका आहिनि अॼु जो व्लॉग बहितरीनु हूंदो छो जे करे हिन दफ़े हाणे असां पीर बुले शाह ते मौजूदु थी वियासीं ऐं ज़ियारतूं बि कयूंसीं तव्हांखे बि ज़ियारतूं ॾेखारियूंसीं हाणे हिन वक़्तु असां वेंदासीं 100 पौड़ी आहे जिथे चवंदा आहिनि पहिरियों पीर बुले शाह जी ज़ियारत कयो उनखां बाद में जेको आहे दरगाह कमाल जा चिश्ती नालो अथसि उन ते वेंदासीं 100 पौड़ी आहे जेको तमामु मथे आहे उहो बि तव्हांखे हिन वीडियो में ज़रूरु ॾेखारींदासीं ॾिसंदा रहो असांजे फेसबुक पेज खे फॉलो कयो ऐं पोयां जा मंज़र जेको आहिनि तव्हां ॾिसी सघो था पीर बुले शाह ते मौजूदु आहियूं हे दरबार बुले शाह तव्हां पोयां ॾिसी सघो था दोस्त जेका मस्जिद दरबार बुले शाह ते मौजूदु आहे हीअ तव्हां ॾिसी सघो अॼु जो व्लॉग बहितरीनु हूंदो ऐं असां सां गॾु रहो ऐं ॾिसंदा रहो यारो दोस्तो हीअ आहे कमाल चिश्ती दरगाह जो नालो आहे जंहिंखां उतां जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं उन्हनि माण्हुनि जो चवणु आहे त जेको आहे हीअ 135 जेको आहे पौड़ियूं ठहियल आहिनि जेको आहे 100 पौड़ियुनि जे नाले सां मशहूरु कयो वेंदो आहे 100 पौड़ियुनि जे नाले सां मशहूरु आहे कमाल शाह चिश्ती लाहौर सिटी शहर में ही दोस्तो तव्हां मंदर ॾिसी सघो था असां केतिरो मथे चढ़ी विया आहियूं अञा बि मथे वेंदासूं जेको तव्हांखे मथां जो मंज़र ॾेखारींदा त हीअ आहे कमाल शाह चिश्ती जेको तव्हांखे ॿाहिरां जो बि ॾेखारींदासीं अंदरां जो बि ॾेखारींदासीं हिन वीडियो में सम्झियो दोस्तो हीअ जेकियूं तव्हां पौड़ियूं ॾिसो था हीअ मुकमल ई सॼो जेको पौड़ियूं आहिनि मथे अची हूंदा चढ़ी शहर खां हाणे हेठि जेको आहे परे उहो शहर आहे मथे जेकियूं आहिनि उहे पौड़ियूं आहिनि बाक़ी अचो त अंदरि हली तव्हां सां ॻाल्हि ॿोल कयूं कमाल चिश्ती ते पुॼी वियासीं ज़ियारत कईसीं दुआऊं घुरियूंसीं संगत सॼी जेकी हुई उहा सफ़र में निकितल हुई काफ़ी टाइम थी वियो आहे तक़रीबन असां सुबुह जो सवेरे निकितल हिन वक़्तु 2:30 जे लॻभॻि जेको आहे हिते कमाल चिश्ती ते पहुता आहियूं
एतिरो सफ़र करे मंज़िल मारे जेको आहे सुबुह जो ॾिसी सघो था। भाउ सुबुह जो कंहिं बजे निकिता हो तव्हां? सुबुह जो तक़रीबन दोस्त असां 9 बजे निकिता हुयूं। 9 बजे 9 बजे उतां निकिता रवानगी कई हाणे 2:30 थींदा। हिन माशाअल्लाह। वक़्तु असां कमाल चिश्ती ते पहुता आहियूं। 100 पौड़ी आहे, चवंदा 100 पौड़ी आहे जेको मथे चढ़ी आया आहियूं असां ज़मीन खां 100 पौड़ी मथे। हिन वक़्तु असां हुते मौजूदु आहियूं। दरबार जो तव्हां कुबूर वग़ैरह बि ॾिसी सघो था। बिल्कुलु तव्हां आया किथां जो? जी सर, आया किथां जो? यारोलुंड शहर मीरपुर मथेलो जी साइड जा आहियूं, सिंध जा आहियूं। इहे सभु माशाअल्लाह पंजाब जी साइड में मौजूदु आहियूं हिन वक़्तु। माशाअल्लाह। हिन वक़्तु किथे रहो था? मज़ो वठो दोस्तो प्यारो, जेको बि असां असां ॾिसे थो भाउ प्यारा, मज़ो वठो, घुमो फिरो, ऐश कयो। पंजाब जो मज़ो वठो भाउ। पंजाब सिटी जो जेको मज़ो आहे उहो असां हिन वक़्तु शहर में कमायूं पिया था। पर हाणे अचर जो ॾींहुं हूंदो आहे छुटी जो, त पोइ टूर ते सभु दोस्त निकिरी ईंदा आहियूं घुमण फिरण जे लाइ। सही ॻाल्हि आहे। हिन वक़्तु जेको असां हाणे कमाल चिश्ती ते पहुचंदा आहियूं। सही ॻाल्हि आहे। भाउ ज़िंदगी हयाती जी का ख़बर कोन्हे, घुमो फिरो दरगाह ते जेके बि टूर हणा था हणो भाउ। दोस्तों कमाल चिश्ती खां ज़ारत खां बाद में चवंदा जेको पेड़ आहे उहो कल्टी थियो हुयो, शहर जेको हुयो उहो हेठां अची वियो, पहाड़ जेको हुयो उहो मथे थी वियो। हिन वक़्तु असां हुते मथे बीठा आहियूं उन पहाड़ ते, ऐं पोयां जो जेको मंज़र तव्हांखे ॾेखारींदासीं दोस्तो, अचो त ॾिसो। हे मथे कमाल चिश्ती ते मथे बीठा आहियूं। ही तव्हां मंज़र माण्हू जो तव्हां ॾिसी सघो था। बिल्कुलु पंजाब जी साइड आहे न, पंजाब जी साइड हुई। के चवे थो त हिते जेको बॉर्डर आहे उहो हिते साम्हूं ई आहे, पर बॉर्डर हिन वक़्तु हिते असांखे बि नज़र न आयो आहे। बाक़ी दोस्तनि सां गॾु इंजॉय हिते जेकी निकितल तस्वीरूं ऐं वीडियो असांजा शेयर कंदा रहंदा आहियूं, ऐं असांजे व्लॉग खे वधि खां वधि पसंदि कयो, ॾिसो, ऐं तव्हां बि ईअं व्लॉग कयो। इनशाला कामयाबी अल्लाह जे हथ में आहे। बाक़ी तव्हां ही वीडियो तव्हां ॾिसी सघो था। वीडियो अव्हांखे पसंदि अचे त ॿाहिरनि खे असां राशिद सोलो थियो सर, थोरो तेज़ ॻाल्हाइजे, ॻाल्हाईंदो कर वरी हाणे जे वीडियो में ॻाल्हाए त पोइ इहो। हा याकूब, हिन वक़्तु पाण केतिरो फुट पाण मथे आहियूं? असां 100 फुट मथे आहियूं, धरती खां 100 फुट मथे आहियूं। मथो पहाड़ आहे, मथो 100 फुट खां मथो पहाड़ आहे। पहाड़ हेठों हुयो शहर, शहर जी कल्टी थियो, वरी पहाड़ मथे थी वियो। ही जेको दोस्तो इलाइक़ो आहे पहाड़ी इलाइक़ो आहे, मतिलबु की पहाड़ी इलाइक़ो, शहरनि जो इलाइक़ो। हे शहर हाणे ठहियो आहे कल्टी खां बाद में जेको आहे शहर पोयां। हेठि शहर आहे, मथे पहाड़ आहे। हा हेठि शहर आहे, बाक़ी पहाड़ जेको आहे मथे आहे। ही असां हुते घुमण आया आहियूं। काफ़ी संगत इंजॉय हिते लथल आहे। पंजाबी सराइकी कोई बि मुल्क जो मज़हब जो माण्हू हुजे इंजॉय करण जे लाइ ही तव्हां ॾिसी सघो था। बिल्कुलु छा ॻाल्हाइण, जेके जेके ख़्वाहिश आहे असां तव्हांजे संगत जे साम्हूं घुमंदा हुआ फिरदा हुआ, ॿियो हाणे छा ॻाल्हाए सघूं था। हमेशह संगत सां रहो ऐं ख़ुशी में रहो, कॾहिं महसूसु न थियो। परदेस ते रहो बि ख़ुशी सां रहो, संगत सां रहो, ऐं खायो पीओ बि पंहिंजे मज़े सां, ऐं इंजॉय बि पंहिंजे मज़े सां कयो। अॼु जो व्लॉग इहो ई आहे दोस्तो। इंशाल्लाह अॻिते जे लाइ देश में रहो या परदेस में रहो, टेंशन न कयो। टेंशन ॾियण जी आहे, टेंशन वठण जी कोन्हे। दिलि दरिया करे घुमो, बाक़ी इज़त ज़िलत पंहिंजे रब जे हथ में। नारो नारे हैदरी।